ॼाणणु चाहियां थी त जॾहिं तव्हां मेंटल इलनेस जी ॻाल्हि कयो था या मेंटली डिसेबिलिटी जी ॻाल्हि कयो था या मेंटली का अहिड़ी शइ जंहिंखां कंहिं बि जेका रेगुलर तव्हांजा कम आहिनि उन में का बि तव्हांखे ख़लल पैदा थिए उन जे बारे में ॻाल्हि कयो था। सभिनी खां पहिरीं त मां उन्हनि माण्हुनि खे तव्हांजे लफ़्ज़नि में डिस्क्राइब करणु चाहींदमि बिकॉज़ असां वटि मेंटल इलनेस सिर्फ़ु उनखे चयो वेंदो आहे जंहिंमें त सफ़ाई माण्हू ख़ुदा न ख़ास्ता को पागल हुजे हाँ उनखे माण्हू एग्जैक्टली मेंटल इलनेस चवंदो आहे। असां वटि कैटेगरीज़ कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि ऐं छा असां चवण जे लाइ शायदि नज़रियाती तौर ते हिकु सिर्फ़ु क्राइटेरिया रखियो आहे त ही मेंटली डिसेबल आहे पर मेंटल जेका डिसेबिलिटी आहे हुन में कहिड़ा कहिड़ा माण्हू अचनि था। ओके स्टार्ट अगर ॾिठो वञे त ॿार जी जेकी डेवलपमेंटल स्टेज आहे उन खां इहो शुरू थो थिए। ॿार पैदा कीअं थो थिए, छा हू इमीडिएट क्राइंग आहे, ॿार पैदा थियण खां पोइ फौरन रुनो आहे न रुनो आहे, डिलेड आहे, उनखे कुझु एपिलेप्सी जा इशूज़ आहिनि, कुझु उनखे झटका ईंदा आहिनि, ॿार CP आहे सेरेब्रल पैल्सी, ॿार के ॿी उन कंडीशन खां गुज़रे थो पैदाइशी तौर ते। हाणे उहो माइलस्टोन अचीव न कयईं, गर्दन न संभालियईं, पंहिंजे टाइम ते हलियो न, पंधु न कयईं, रैटल्स हूंदियूं आहिनि ॿार उनखे न झले सघियो, कमज़ोर आहे, हथ कमु नथा करनि। 2 साल ताईं असां में इहो आहे, हिकिड़ो ट्रेंड आहे त 2 साल ताईं नथो करे हलो, थोरो देरि सां थो करे पर पोइ ॾिठो वेंदो। ॿार 4 साल जो थी वञे थो, 5 साल जो थी वञे थो, पोइ पहुचे थो न्यूरोलॉजिस्ट वटि या कंहिं डॉक्टर वटि, उन खां पोइ डायग्नोस थिए थो, उन महिल इलाही लेट थी वञे थो बट पहुचे थो। असांजे रूरल एरियाज़ में बि एतिरी सुञाणप आहे त वञे थो डॉक्टर ॾे ॿार, पर अगरि ये ॻाल्हि पैदाइश सां ई आइडेंटिफाई थी वञे ऐं प्रॉपर डायग्नोस थी ॿार ते कमु शुरू थिए त उहो इलाही बहितर थी सघे थो। पोइ न्यूरोलॉजिस्ट खां पोइ वञे थो फिजियोथेरेपिस्ट ॾे। अच्छा, ॿार में इंटेलेक्चुअली मसइला थियनि था, उहे बि आइडेंटिफाई नथा थियनि, असांजे स्कूल्स में आइडेंटिफाई नथा थियनि। त इंटेलेक्चुअली डिसेबिलिटी ते अगरि असां ॻाल्हि कयूं त उन जो क्राइटेरिया आहे इंटेलेक्चुअल डेवलपमेंटल डिसऑर्डर, असां उनखे डायग्नोस कंदा आहियूं। उन जो क्राइटेरिया आहे माइल्ड, मॉडरेट एंड सिवियर। तव्हांजी ज़हनी सलाहियत एतिरी न आहे जेतिरी नॉर्मल आहे। नॉर्मल त अॼुकल्ह असां डिफाइन नथा करे सघूं। असां अगरि चऊं त नॉर्मल त असां पंहिंजो पाण में ई नॉर्मल आहियूं, ॿियो सभु असांखे एबनॉर्मल थो लॻे। बट क्राइटेरिया वाइज़ अगरि असां ॾिसूं त माइल्ड लो IQ सां जेके ॿार अचनि था उन्हनि में ॿियूं डिसेबिलिटीज़ बि आहिनि। कोई पंधु नथो करे सघे, अगरि सम्झण जी सलाहियत सां ॾिसो त कोई पंधु करे थो बट उहो इंटेलेक्चुअली डिसेबल आहे, उहो सोच समझ जी सलाहियत नथो रखे, उनजो लो IQ आहे, 50 खां घटि IQ आहे, उहो प्रॉपर असेसमेंट जे थ्रू असां आइडेंटिफाई करे सघूं था। पोइ उन्हनि जो इहो आहे त वॾा थियनि था, अडल्ट्स थियनि था, उन्हनि खे वोकेशनल ट्रेनिंग में असां विझूं था, उन्हनि खे उन हिसाब सां टैलेंट उन्हनि जे जेको अंदरि आहे उन हिसाब सां उन्हनि खे ग्रो करायूं था, छो त उन्हनि खे पुश जी नीड आहे। बट आइडेंटिफाई इहो थियो आहे, अहिड़ा ॿार आया आहिनि असां वटि जेके अहिड़ो टैलेंट आहे जेको तव्हांजे मुंहं में बि न आहे। सो आइडेंटिफाई क्राइटेरिया डिफरेंट आहे, कुझु पंधु करे सघनि था, कुझु नथा करे सघनि, बट जेके हली नथा सघनि डज़ंट मैटर कि उन्हनि में टैलेंट न आहे, कोई खूबी न आहे उन्हनि में, तव्हां ऐं मूं जहिड़ी बि खूबी, अहिड़ी खूबी बि न आहे जेकी असांजे अंदरि न आहे। बाय बर्थ अगर कोई खुदा न ख़ास्ता का डिसेबिलिटी ना है बट केॾी महिल को ॿारनि जी एज में, हादसाती तौर ते ॿारनि जी एज में, अडल्ट एज में, कंहिं सेंसिटिव एज में उन्हनि डिसेबल माण्हुनि जी तरफ़ मां ज़रूरु अचणु चाहींदमि, उन्हनि जे बारे में ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदमि। सभिनी खां पहिरीं त उन्हनि जी इम्पॉर्टेंस ऐं एज़ अ साइकोलॉजिस्ट तव्हां माण्हुनि खे छा मैसेज ॾियणु चाहींदो त असांजी जेका ट्रीटमेंट आहे टुवर्ड्स देम उहा कीअं हुजणु खपे ऐं उन्हनि माण्हुनि खे कीअं ट्रीट कयो वञे। अच्छा, जेके बाय बर्थ नथा थियनि, जेके बाद में वञी उहे थियनि था, हू त एटलीस्ट इहो चवंदमि त एहसास कमतरी जो इलाही शिकार आहिनि। असांखे उन्हनि खे कॉन्फिडेंस ॾियणु खपे, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणी खपे वधि में वधि। असां मुआशिरो ईअं ॾिसंदा आहियूं त असां नॉर्मल आहियूं, बाक़ी सभु जेको प्रॉपर हिकिड़ो हाई IQ वारो ॿार बि आहे असां हुनखे एबनॉर्मल चवंदा आहियूं। ही घणो थो ॻाल्हाए, ही घणो थो पुछे, ही सवाल घणो थो करे। त एक्सेप्टेंस इज़ द की। मां मैसेज इहो ॾींदमि त कंहिंखे उन नज़र सां न ॾिसो त ही एबनॉर्मल आहे, अलॻि आहे। छा ख़बर अलाह साईं उन में अहिड़ी तख़लीक़, अहिड़ो टैलेंट विधो आहे जेको असां ऐं तव्हां में न आहे। उनखे आइडेंटिफाई करणु, उनखे पुश करणु, उनखे उन डायरेक्शन में वठी वञणु असांजी ज़िम्मेदारी आहे मुआशरती तौर ते। उनखे एक्सेप्ट कयो,
उनखे इंक्लूड कयो ना कि एक्सक्लूड कयो ताकि उनजी हौसला अफ़ज़ाई थिए हू हुन टैलेंट में अॻिते वधे बिल्कुल। अच्छा ही तो उहे जेके असां हादसाती तौर ते असां ॻाल्हि कईसीं एज़ अ साइकोलॉजिस्ट मां तव्हांखे हिकु ॿिए शइ ते बि नज़र विझण जे लाइ ज़रूरु मां चवंदमि त असां वटि काफ़ी सारियूं अहिड़ा सिनेरियोस क्रिएट थी वेंदा आहिनि जंहिंमें माण्हू पाण ख़ुदा न ख़ास्ता पाण खे नुक़सानु विझी वेंदो आहे, जंहिंमें असांजो हिकु जेको कॉमन हिकु मैटर आहे उहो ॿ टे जेके कॉमन मैटर्स आहिनि पर अगरि जॾहिं ॿारनि जी ॻाल्हि कजे त उहा पढ़ाई आहे। असांजो पढ़ाई जो बर्डन ॿारनि ते मेंटली केतिरो पवे थो ऐं उन खां पोइ ख़ुदा न ख़ास्ता पाण खे को नुक़सानु पहुचाइण जा बि असां वटि वाक़ियात आया। देन असां वटि हिकु ॿी एज ईंदी आहे जंहिंमें तव्हां वटि मैरिज जो हिकु प्रेशर आहे सोसाइटी में जेके असांजा नॉर्म्स जेके हलनि था उन्हनि जे करे। उन खां पोइ तव्हांजो जेको फाइनेंशियल इशू आहे, इन्हनि शयुनि में जेके माण्हू ख़ुदा न ख़ास्ता पाण खे कुझु नुक़सानु पहुचाइनि था या कंहिं अहिड़ी एक्टिविटी जी वजह सां, घणी बर्डन जी वजह सां, घणी प्रेशर जी वजह सां उन्हनि जी मेंटल हेल्थ खे नुक़सानु पहुचे थो, उन्हनि जे बारे में छा चवंदो था? अच्छा, पेरेंटल प्रेशर जेको अॼुकल्ह आहे, मां लास्टली बि इहा ॻाल्हि कई हुई त असां लो IQ वारे ॿार खे एक्सक्लूड करे छॾंदा आहियूं। जेके अॼुकल्ह टीचर्स बि आहिनि, अगरि ॿारु एकेडमिकली उअं नथो हले जीअं बाक़ी ॿार था हलनि, 40 ॿार में हिकु ॿ ॿार अहिड़ो बि हूंदो आहे जेको फेल थो थिए, उनखे असां फेल कराईंदा आहियूं, रिपीट कराईंदा आहियूं, वरी फेल थींदो आहे, वरी रिपीट थींदो आहे। त अहिड़ियूं माहिर बि आयूं आहिनि असांजे SICH हॉस्पिटल में, सिंस वी आर गिविंग फ्री थेरेपीज़, त अहिड़ियूं माहिर बि आयूं आहिनि जेके अफोर्ड नथियूं करे सघनि प्राइवेट स्कूल्स, जेके उहे पढ़ाई अफोर्ड नथियूं करे सघनि, प्लस उन्हनि खे टीचर्स चवंदियूं तव्हां IQ असेसमेंट कराए अचो, उहे एक्सेप्ट न करे सघंदियूं आहिनि त असांजो ॿारु छा स्पेशल स्कूल वेंदो। असां नथा चाहियूं स्पेशल स्कूल में, असां चऊं था असांजो ॿारु नॉर्मल स्कूल में कंटिन्यू करे। त असां ॾिसंदा आहियूं, असेस कंदा आहियूं, अगरि ॿारु लो IQ आहे, बॉर्डर लाइन IQ आहे, त असां उन्हनि खे चवंदा आहियूं ठीकु आहे तव्हां नॉर्मल कंटिन्यू कयो, पर तव्हांखे हिकिड़ी रिसोर्स टीचर या शैडो टीचर जी नीड हूंदी जेको ॿार खे उन तरीक़े सां पढ़ाए। A फॉर एप्पल, B फॉर बॉल हर ॿारु न पढ़ी सघंदो आहे, ठीकु आहे, हर ॿार जो नज़रियो अलॻि तरीक़े सां। असां उन्हनि खे विजुअली पढ़ाईंदा आहियूं ताकी हू ॿारु रियल एक्सपीरियंस करे। असां उन्हनि खे एप्पल ॾेई छॾींदा आहियूं, हू एक्सपीरियंस कंदो, हू सम्झंदो, ताकी हुनजो ज़हन, ज़ाहिर आहे तव्हां जीअं सम्झंदा उहो ई मां न सम्झी सघंदी, सही त हू ॿार ईअं सम्झंदा आहिनि। नॉर्मल स्कूलिंग कयो पोइ, पर डिपेंड्स तव्हां असेसमेंट करायो।